जी नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो शाहीन सिंध टीवी न्यूज़। हींअर असां तव्हांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ख़बर ॾेई रहिया आहियूं। कराची मां सांगड़ जो मारूफ़ मशहूर सूफ़ी रागी मौला बख्श मल्हा पंहिंजी न्याणी जे इलाज लाइ सख़्तु परेशान आहे। संदसि सिहत खाते भी कंहिं मदद न कई, न ही सकाफ़त खाते। पाण हिन वक़्तु कराची हस्पताल में सख़्तु परेशान आहे। अचो त संदसि ज़बानी ॿुधूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जी साईं सूफ़ी रागी फ़कीर मौला बख्श मल्हा सांगड़ा साईं मुंहिंजी 7-8-9 महीननि खां मुंहिंजी न्याणी जा गुर्दा फेल थी विया। पोइ मुंहिंजो गुर्दो घुरियूं, उहो बि न लॻो। उन जो मुड़ुस जो गुर्दो, उहो बि मैचिंग न थियो। पोइ मुंहिंजो हिकिड़ो ई पुटु जेको वीचारो मूंखे आसरो हुयो। 3 पुटड़ा आहिनि पर नंढड़ा आहिनि। हिकिड़े पुट उन भेण खे गुर्दो ॾिनो ऐं उन खां बाद में मूं मिसकीन जी कंहिं बि मदद न कई। मूं 2 पोस्टूं छॾियूं सिंध सकाफ़त खाते वारनि खे, गवर्नमेंट खे अपील कई साईं मुराद अली शाह खे, पर 1-2 लोकल दोस्त सांगड़ जा जिन मुंहिंजी कुझु मदद कई। ऐं मुंहिंजो प्लाट हुयो 2 लख जो, मूं उहो खपायो। जहिड़ा करे 8-10 लख मूं ग़रीब जो ख़र्चो अची वियो। हींअर मूंखे जॻहि कोन्हे। डॉक्टर चवंदा त कोई अहिड़ो तूं जॻहि वठो जंहिंमें पंहिंजा धीउ ऐं पुट उन में रखो। ऐं मिसकीन ॾाढो परेशान आहियां। मथां ईद थी अचे ऐं तव्हांजी साईं सलमान निज़ामानी साहिबु, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। तव्हां मूंखे हिते 2 टे जॻह ॾिठो ऐं तव्हांजो शाइन सिंध वारनि जो, अख़बार वारनि जूं महिरबानियूं, स्टूडियो वारनि जूं महिरबानियूं। त मुंहिंजी कंहिं मदद न कई। अलाह सिंध सकाफ़त वारनि खे ख़ुशि करे ऐं मुंहिंजे दोस्तनि फ़नकारनि खे, गादे नशीननि खे बि मूं साईं हुन पोस्ट में चयो त मूं मिसकीन जी कुझु मदद कयो। पर हिन दुनिया में केरु कंहिंजो कोन्हे। अलाह उन्हनि खे ख़ुशि करे, मौला पंतल पाक आबाद करे। पर मिसकीनी हाल आहे। ऐं ॾाढो परेशान आहियां। मूंखे जॻहि नथी मिले त को AC कमिरो मिले त मां हुन न्याणी ऐं पुट खे उन में रखां। ऐं मां ॾाढो परेशान आहियां साईं। मुंहिंजी का मदद इन में तव्हां छा सम्झो था? कंहिं तव्हांजी भला मदद कई? तव्हां ॿुधायो पंहिंजी कुझु कई त सांगड़ में त वॾा सरमाएदार माण्हू बि आहिनि। गंज साईं मुंहिंजी साईं अमजद मलक साहिबु थोरी मदद हेल्प कई। उस्ताद ख़ालिक शर ऐं हिकिड़ो ढोलक वारो आहे मुश्ताक अली मगणार सखीराणी जे वीचारे मूंखे 20,000 अकाउंट में मोकिलिया। हुनजी महिरबानी हुजे। बाक़ी ॿियो कंहिं गवर्नमेंट या को वॾो माण्हू या कंहिं जमायती मुंहिंजी कंहिं बि सहार न लधी। जीअं त मुंहिंजो उस्ताद इमाम बशकूर, उहो उस्ताद गुलज़ार अली सां, साईं उस्ताद माजी साईं सां, उस्ताद जमालदीन सां, साईं वज़ीर अली शाह सां मां गॾु आहियां। ऐं साईं वज़ीर अली शाह साईं उनखे महिरबानी हुजनि, आफ़र हुजे। उन साईं बि मुंहिंजी थोरी घणी ख़िदमत इज़त कई ऐं हिमत कई, मदद कई। बहरहाल बाक़ी ॿियो सकाफ़त खाते वारनि या ॿियो कंहिं बि कंहिं ख़ुशि माण्हू न कई। अलाह उनखे गज ॾे, अलाह उनखे रोज़े धणी पंतल पाक मुर्शिद हुसैन मौला हुसैन गज ॾे। पर मथां ईद पई अचे। मां जॻहि जे लाइ ॾाढो परेशान आहियां। को मुंहिंजो दोस्त मदद करे, को मुंहिंजो आवाज़ ॿुधे थो। केतिरे वक़्त खां तव्हां हिते भला? ऐं ॾिसां पियो काफ़ी तव्हां तकलीफ़ ऐं अज़ियत ऐं परेशानी में हो। मूं ख़ुदि तव्हांखे महसूसु कयो आहे, ॾिठो बि आहे। हिते कराची में कंहिं वटि तव्हां तरसो पिया? हिते केरु तव्हांजी अख़लाक़ी बि हिते? आख़िर कराची में केतिरे टाइम खां तव्हां हिते हो? साईं फ़कीर कासुम महर साहिब जो हिकिड़ी ख़ुदि सिंध फ्लैट आहे उन शाबस हुजे। उन हिकिड़ो कमिरो ख़ाली कराए ॾिनो ऐं जेको आहे मूं 8-9 महीना उन में गुज़ारियो आहे। ऐं उन खां बाद में 8 महीननि ताईं जेको उते ई मुसलसल? हा उते। ऐं रोड ते फुट पे अस्पताल SITU जेको अस्पताल आहे उनजे हेठि पोइ मूंखे फ़कीर साईं खे ख़बर पई त का फ्लैट आहे सदर में। बहरहाल उन्हनि शाबस मूंखे हिकिड़ो कमिरो ॾिनो जिते बाक़ी बचड़ा मुंहिंजा अञा ताईं अस्पताल में आहिनि साईं। इहे जेके सिहत खाते वारा जेके आहिनि, मिनिस्टर आहे, इन्हनि सिंध गवर्नमेंट इन्हनि तव्हांजी कहिड़ी का बि ख़िदमत न कई साईं। जीअं त सलमान साहिबु साईं जी मूं वटि रेडियो पाकिस्तान जो सर्टिफिकेट आहे। मुंहिंजी 62-63 साल उमिरि आहे। ऐं लाहौर में सूफ़ी मेलो थींदो आहे इस्लामाबाद में जेको आहे उहो मूं वटि सर्टिफिकेट आहे। ऐं मूं वटि PTV जो सर्टिफिकेट आहे। मुंहिंजी मैट्रिक तालीम आहे। जेके मूं वटि डॉक्यूमेंट्स आहिनि। मूंखे नौकिरी का पटे वाली माली बेलदारी त न मिली, पर मां इहो थो चवां त मूंखे अॼु ॾींहं ताईं को वज़ीफ़ो बि न मिलियो आहे। मूंखे न वज़ीफ़ो मिलियो आहे। मूं 2 पोस्टूं छॾियूं साईं मुराद अली शाह, आसिफ साहिबु, बिलावल भुट्टो साहिब खे। त मुंहिंजी साईं मदद कयो ख़ुदा रा। या असांजा फ़नकार दोस्त मूं गादे नशीननि खे बर्ज़ कयोसीं। मुंहिंजो मिसकिन सिहत खातो जेको आहे फ़नकारनि जे इन मद में इन्हनि वटि करोड़नि रुपयनि जा फंड हूंदा आहिनि। ॾियणु चाहिनि त ॾींदा बि आहिनि। पर ॾुख थिए थो जॾहिं एतिरी कंडीशन में हू पहुचनि था जॾहिं बजाए इंसान बची पए ओॾीमहिल कोन ॾींदा आहिनि। अहिड़े टाइम ते वञी हथ विझंदा आहिनि जंहिं महिल मरीज़ लॻे थो या उहो फ़नकार लॻे थो ज़िंदगी जी आख़िरी स्टेज में ज़िंदगी मौत जी जंग विढ़ंदो रहंदो आहे। पोइ ओॾीमहिल मदद करण सां तव्हां छा था सम्झो? पोइ उहो कहिड़ो फ़ाइदो? असां चवंदा ईद खां पोइ कपिड़ा बि छा कंदासीं? ईद खां पोइ कपिड़ा त कंहिं कम जा कोन। मुंहिंजी दुआ आहे अलाह तव्हांखे ख़ुशि करे। अवां बचनि वारा हो, ॼाणण वारा हो, पुटनि वारा औलाद वारा आहियो।
मां सॼी उमिरि पंहिंजे फ़न जी ख़िदमत कया साईं। मां अदाकार बि आहियां, मां फ़नकार बि आहियां, मां शाइर बि आहियां साईं। अच्छा, पर हिन मौक़े ते अहिड़े ते तव्हांखे इन निस्बत सां को शाइरी तव्हांखे पंहिंजी तव्हां ॿुधाइणु चाहियो था नाज़रीन खे, जेको पैगाम बि हुजे ॾुखियल सतायल इंसाननि जी जेके मदद बि कनि, अहिड़ा हमदर्द इंसान अॼु बि आहिनि जंहिंजे करे ही दुनिया जो वजूद हले पियो? साईं मां पंहिंजे उस्ताद साईं वज़ीर अली शाह सां गॾु हिकिड़ो कलाम चवंदो आहियां, ॾाढो मूंखे वणंदो आहे। न साथी मिलियो को कॾहिं रूह वारो, अकेला हुयासीं अकेला ई आहियूं, विसारे छॾियो जन मुसीबत में मूंखे, वरी यादि कया मां ज़रूरी त नाहे। वाह साईं वाह। बसि जेके ही दोस्त असांजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि हिन खे वधि खां वधि शेयर कनि। ॾिसो, कंहिंजे अखियुनि मां लुड़क ईअं कोन था अचनि, इहे यकीननि उन्हनि जी कैफ़ियत, उन्हनि जी अज़ियत तकलीफ़ मां, जेको उन कर्ब मां जेको इंसान गुज़रे थो, जेको महसूसु करे थो, उन खे ई ख़बर हूंदी आहे। अहले दिलि जेके इंसानियत सां मुहबत रखंदड़ जेके आहिनि, जेके इंसान ज़ात सां मुहबत कनि था, सच पुछो त असल इबादत बि इहे इंसानियत जी ख़िदमत आहे। शाह साहब जी फरमायो आहे, रोज़ा ऐं निमाज़ इहो पिणु चङो कमु, अञा को उहो ॿियो फ़हम जंहिंसां पसी पीरीअ खे ऐं यकीननि उन अखर खे ॻोल्हिजे, उन जी वजूद में वञिजे, उन जी गहराई में वञिजे। उन मां इहो ई पैगाम मिले थो त असां ग़रीबनि जी खे ओखी वेल ॾुख दर्द में असां उन्हनि जी मदद कयूं। मालिक साईं उन्हनि सरमाएदारनि खे बि उहा तौफ़ीक़ ॾिए त ताकी हीअ असांजो सांगड़ जो बहितरीन सुठनि फ़नकारनि में चइजे, उन्हनि में आहे फ़नकारनि जी कहिड़ी उन्हनि जी जेका आमदनी चइजे, प्रॉपर्टी चइजे, कुझु कोन्हे। पंहिंजे ख़ुशी में पोइ सदके सम्झी घोरियूं था, जेके ॾियूं था कयूं था, उन्हनि मां उन्हनि जा ॿचड़ा पलनि था, उन्हनि जी ज़िंदगियूं हलनि थियूं। पर हीअ आज़माइश आहे हिन फ़क़ीर जे मथां, ऐं अलाह अलाह जो बि पंहिंजे पाक जे सदके हिन जी मुश्किल बि आहे दूर कंदो। पर अव्हांखे दोस्तनि खे गुज़ारिश आहे हिन खे वधि खां वधि शेयर कयो वीडियो खे, ऐं हिन जी अख़लाक़ी जेका मदद, माली मदद जेका वधि खां वधि थी सघे उहा हिन जी मदद कयो, ताकी हिन जे मथां इहो आयल ॾुखियो वक़्तु आहे उहो ख़ैर ख़ैरियत सां उहो पंहिंजे अंजाम ते पहुची वञे, ऐं हे पंहिंजे ॿचड़नि सां पंहिंजे घर ख़ैरियत सां पंहिंजी ज़िंदगी पहिरीं जीअं ख़ुशि ऐं सुहिणे नमूने सां गुज़ारनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। असांजे हिन पेज खे लाइक ऐं शेयर ज़रूर बि कजोसीं।